बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। अॻिलो किसो हो दुकानदार ऐं तोते जो किसो। हाणे हक़ीक़त खे ॼाण ऐं अणॼाण ऐं हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करणु। तू बसे इब्लीस आदम रूए हस्त, पस बहरे दस्ते निशायत दादे दस्त। जीअं त घणा शैतान इंसान मुहांडरा हूंदा आहिनि, उन जे करे हर हथ में हथु ॾियणु न घुरिजे। शिकारी पखीअ जहिड़ो आवाज़ इन लाइ कढंदा आहिनि त जीअं ॿिए पखीअ खे धोखो ॾेई पकिड़े सघे। पखी आवाज़ ॿुधी ॼार में फासंदो आहे। मकार माण्हू दरवेश जो रूप करे अलाह जी मखलूक खे फासाईंदा आहिनि। गदागर ऐं पिनण वारा हथरादू शींहं ठाहे पंहिंजी काठीअ ते लॻाईंदा आहिनि, हालांकि उहे शींहं न हूंदा आहिनि। मुसैलिमा कज़ाब यमामा जे इलाइक़े में कूड़ी नबूअत जी दावा कई ऐं पंहिंजे मुरीदनि जी ताक़त सां हुकूमत क़ाइमु कई हुई। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में शिकस्त ॾेई मुस्लिमा जो ख़ात्मो कयो। ईसाइनि खे तअस्सुब जे करे क़त्ल कंदड़ यहूदी बादशाह जो किसो। बूदशाह जहूदे ज़ुल्म बूदशाह दर जहूदा ज़ुल्म साज़, दुश्मन ईसा व नसरानी गदाज़। यानी यहूदियुनि में हिकु ज़ालिम बादशाह हो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो दुश्मन ऐं ईसाइनि खे तबाह करण वारो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़मानो हो ऐं उन बादशाह जी हुकूमत हुई। उहो बादशाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मञींदो हो। टेॾे बादशाह ॿिन्ही नबियुनि में फ़र्क़ु सम्झो। हिकिड़े उस्ताद टेॾे शागिर्द खे चयो त अंदरि वञ, उहो बोतल खणी अचु। टेॾो अंदरि वियो, जिते खेसि हिकु जाइ ते 2 बोतलूं नज़र आयूं। शागिर्द चवणु लॻो त साईं 2 बोतलुनि मां कहिड़ी बोतल खणी अचां? उस्ताद चयो त 2 बोतलूं न आहिनि, चालाकी छॾ, बोतल खणी अच। उन उस्ताद खे चयो त मूंखे तानो न ॾे, बोतलूं 2 आहिनि। उस्ताद चयो हिकिड़ी बोतल भरी छॾ। जॾहिं हमरा बोतल भॻी त 2 बोतलूं ग़ाइब थी वियूं। हक़ीक़त में बोतल हिकु हुई, उनखे 2 पई नज़र आयूं। इहे इंसान बि मोहबत ऐं कावड़ में टेढ़ो भरिजी वेंदो आहे। मोहबत ऐं कावड़ में बि असुल हक़ीक़त नज़र कोन ईंदी आहे। जॾहिं काज़ी रिश्वत जी नियत कंदो आहे ऐं ज़ालिम ऐं मज़लूम जो फ़र्क़ु कीअं करे सघंदो? जॾहिं काज़ी रिश्वत वठण जो सोचे त उनजे ज़हन में ज़ालिम ऐं मज़लूम जो फ़र्क़ु कोन रहंदो आहे। बादशाह यहूदियत जे करे कमीणो बणिजी चुको हो। लखे मोमिन मज़लूम माराए छॾियईं ऐं हू पाण खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दीन जो पुष्टपनाह सम्झणु लॻो। बादशाह जे मकार वज़ीर जो किसो। शे वज़ीर दाश्तान रहज़न अशवार, को बर आब अज़ मकर बर बस्ते ग्रह। यानी उन बादशाह जो हिकु मकार ऐं रहज़न वज़ीर हो, जेको मकारीअ सां पाणीअ खे गॾु ॾींदो हो। उन चयो त नसरानी पंहिंजी जान जी अहिड़ी तरह हिफ़ाज़त कंदा जो बादशाह खां पंहिंजो दिलि लिकाईंदा। उन जे करे उन्हनि खे क़त्ल न कर, छाकाणि त क़त्ल करण में को फ़ाइदो न आहे। मज़हब ख़ुशबू न आहे, उहो सवें गिलाफ़नि में लिकल राज़ आहे। उहे ज़ाहिर में तोसां गॾु ऐं बातिन में तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। मतिलबु त उन्हनि खे सुञाणणु मुश्किल आहे। बादशाह चयो त उन मकुर ऐं फ़रेब जी तदबीर ऐं इलाज ॿुधाए। बादशाह चयो आऊं चाहियां थो त दुनिया में को बि ईसाई न बचे। वज़ीर चयो त मुंहिंजा कन ऐं हथ वढ, मुंहिंजो नकु ऐं चप चीर। उहो कमु आम जाइ ते कयो वञे, उन खां पोइ मूंखे फांसीअ ते आंदो वञे। एतिरे में हिकिड़ो सिफ़ारिशी मूंखे घुरी वठे ऐं मूंखे हिन शहर मां कंहिं ॿिए शहर में कढियो वञे त हिननि में समय फुतूर विझां। जॾहिं उहे मूंखां दीन क़बूल कंदा त उन्हनि जो कमु बिल्कुलु उबतर थी वेंदो। पोइ आउं उन्हनि में अहिड़ो फितनो विझंदुसि जो शैतान बि हैरान थी वेंदो। आउं उन्हनि सां अहिड़ो वर्ताव कंदुसि जेको बयानु नथो करे सघिजे। जॾहिं उहे मूंखे अमीन ऐं राज़दार सम्झंदा तॾहिं आउं ॿिए क़िस्म जो ॼार पखेड़ींदुसि, एसी ताईं जो उहे पंहिंजे हथनि सां पंहिंजो रतु वहाईंदा।